वालेकुम दोस्तों, मां मदई जी में हिन वक़्तु किराने जी दुकान ते बीठो आहियां। 2-3 ॾींहं अॻु में जेको इन में हसास इदारनि जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जे आला ऑफिसरनि सां मिली करे छापा बि आया हुआ। ख़ासि करे खंड जे हवाले सां हिकिड़ी मूवमेंट बि थी। खंड जेको आहे 2-3 ॾींहं अॻु में 180 या 200 रुपया किलो पियो हले। हींअर ॾिसूं त फ़र्क़ु पियो आहे। भाऊ तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त घणे किलो खंड था हलायो? 160 रुपया किलो था हलायो त हफ़्तो अॻु में घणे पिया हलायो? 170 न भाऊ, मां त 3 ॾींहं अॻु में बि 180 पुछो दुकान वारे खां। यकायक छा थी वियो जो माना 160 में था हलायो? कटो 7,500 कटो 50 किले जो। ऐं अॻु में घणे ॾींदा? अच्छा, इहा ई दीवान में इहो जेको मुकेश कुमार आहे इहो घणे में ॾींदो? 8,000 में ॾींदो हुयो। हा, हलाईंदासीं 170 180 में हिते हलायूं था। हाणे छापे खां पोइ माना जेको असरु पियो आहे? माना इहा हेठि लही आहे, 75 में मिले थी। हाणे 74 75 ईअं हलाइनि था। वेल डन दोस्तों, माना ग़रीब अवाम खे किले ते माना 20-30 रुपया जो रिलीफ मिली वियो। इहो तमामु सुठो आहे। माना जेको असां जेको इंटेलिजेंस इदारनि जा माण्हू आहिनि उन्हनि जेके असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त बिल्कुलु हिते मदई जी मार्केट में अवां जी कार्रवाईअ सां फ़र्क़ु पइजी वियो आहे, पर बाक़ी यूरिया भाण में फ़र्क़ु न आहे पियो। सो मां इंटेलिजेंस इदारनि खे वरी माना जेको आहे तो आगाह करणु चाहता हूँ, फिर से मैं आगाह करना चाहता हूँ ISI वालों को और जो उनसे कंसल्ट इदारे हैं उनको, कि जो यूरिया का या फर्टिलाइज़र का जो कारोबार चल रहा है वो वैसे के वैसा चल रहा है। बाकी जो शुगर है उसमें कमी आई है। पहले 180 किलो जा रही थी, अभी भाई बता रहे हैं कि वो 160 में चल रही है। मैंने खुद जो है ना कि वो ख़रीदी है 180 रुपये किलो 10 दिन पहले। तो ये तो फ़ाइदा हुआ भाई। तो भाई तव्हां छा था चाहियो त इहो वाकई खंड जो जेको बहरान हुयो त इहो इन जे करे हुयो? 7,100 रुपये में कटो। अच्छा, अच्छा, त उहो वरी उनजो किरायो विरायो बि त पवंदो न भाऊ? अच्छा, मतिलबु आहे त अञा इहे जेके हितां जा डीलर हज़रात आहिनि उहे 200-300 अञा वधीक माना अंदाज़ो इहो आहे त वठंदा। भाऊ तव्हां ईअं ॻाल्हायो था, ईअं न त सुभाणे खंड ई न ॾेवे। उहो चवंदो नंढड़ो शहर आहे, मदई जी आहे, हर हिकु ॿिए खे चङी तरह सुञाणे। मुकेश कुमार चवंदो त भाऊ दुकान वारो जेको आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे सॼी सारी चार्ज शीट ॾिए थो पियो, त सुभाणे तव्हांखे उहो जो खंड न ॾिए त पोइ काॾे वेंदव? हा, अलाह न छॾींदो, शहरनि खे ॾींदो। हा, अच्छा, सही। ॿिए हंधि माना कुझु वधीक वठंदा ने, हे वरी बि 50-100 घटि वठंदो। हा, हाणे तव्हां सही चओ, मुकेश कुमार हाणे ख़ुशि थी वेंदो। हाणे सेठ मुकेश कुमार तव्हांजे हिन स्टेटमेंट ते ख़ुशि थींदो ऐं तव्हांखे ज़रूरु जेको आहे खंड मिलंदी रहंदी। वरी बि वेल डन, सुठो थियो जो अवाम खे कुझु न कुझु फ़ाइदो मिलियो वियो। कुझु महांगाई घटी आहे कोन? हा, न थोरो अवाम खे बि त ख़बर पए, किराने जो दुकान आहे त महांगाई कुझु घटी आहे? अच्छा, खंड में छा लाथ आहे इहा सेठ? घणी लाथ कई अथव? माना किलो हाणे घणे था हलायो? 155 में था हलायो। सही ॿुधायो सेठ, माना हा, 1.5 मिले चवनि था तव्हां जो दुकानदार हो न? घणे? 7500 में? 7500 में त पोइ तव्हांखे घणे में पई? 150 में पई त तव्हां 155 में। अॻे तव्हां किले ते 30-40 रुपया वठो। घणे? 8600 में कटो। अच्छा, इहो सेठ माना केतिरे टाइम खां लथी आहे इहा खंड? अच्छा, छापे खां पोइ माना जेको आहे इहो फ़र्क़ु पियो आहे। अच्छा, अच्छा सेठ, ॿियो कहिड़ियूं शयूं घटियूं आहिनि? कुकिंग ऑयल में कुझु आयो आहे फ़र्क़ु? हुन में घणो आयो आहे? 420 रुपये। जेका प्योर जी आहे किलो उहो घणे?
तेल जी 480 480 उहा त अॻ में बि 500 में त हुई हले 480 उहा 20 लथी आहे मीज़ान इलाही लही आहे मीज़ान उहो घणे में लॻंदो आहे उहा सम्झो माना 440 रुपए थी 440 में थैली हाणे ॾियो था अॻ में घणे हलंदी 500 पूरा 500 में हलंदी माना 60 रुपयो लथी आहे ऐं अटो कुझु लथो आहे उहो मां न रखंदो आहियां बाक़ी उहो बि नथो हूंदो लथो हूंदो माना उहो बि चवण नथा 10-20 पतीअ वारनि वॾो ज़ुल्म कयो आहे माना इहा पती स्कीम ॾींदा 20 रुपया अधु पाव ते लाथी कोन अथऊं ॾियूं था अधु पाव जी स्कीम ॾींदा मतिलबु हाणे जेके छापे वारा आहिनि उन्हनि जो कमु कुझु पटियो छापे असां बि चऊं था अलाह कर लहे सही। पंहिंजो भलो थिए उन्हनि जी सुठी ॻाल्हि आहे असांखे ये 5-10 आइटम बिल्कुल नाज़रीन मैं आपको बताऊं ये बहुत बड़ी शॉप है मध्य जी की और किराने की और दीवान ये हमारा दोस्त है भाई है तो अभी जो पिछली मर्तबा छापा लगा था ये गोदामों पर तो आपका भी गोदाम था आपका गोदाम नहीं था लेकिन आपके साथियों का था तो मैं जो हसास इदारों के ज़िम्मेदारान हैं ख़ास करके ISI के जिन्होंने ये कलीदी किरदार अदा किया था इस काम में तो उसको हम मुबारकबाद देते हैं इंस्पेक्टर साहब को कि उसकी कार्रवाई के से फ़ायदा हुआ है आवाम को मतलब शुगर के 1 किलो पर 30 रुपए कम हो गए यानी कि 20-25-30 रुपए कम हो गए ये बड़ा रिलीफ है बहुत शुक्रिया अन्या अभी और ये कह रहे हैं कि भाईजान तो अभी और रिलीफ है यानी कि और छापे लगने चाहिए नहीं हाँ मथों ही माना रेट रहंदो अचे मथों रेट लहे तो मथे भी छापा लगन था ना जड़ी मध्य जी में थोड़ी था लगन मथों ही माना हाँ डॉलर वारन ते भी छापा था लगन तो ये तो फिर फौज का कारनामा हुआ अभी ये सिविल बंदे जिनको हम जिनको वोट देकर आगे भेजते हैं वो फिर क्या करते हैं हमारे लिए जिनको वोट देकर और ये पगड़ियाँ पहना कर जो आगे भेजते हैं असेंबलियों के अंदर तो वो फिर आवाम के लिए क्या करते हैं ॾाढा महांगा आहिनि माण्हू जेको आहे सुबुह जो तक़रीबन हर माण्हू बिस्किट इस्तेमालु करे थो पापो बिस्किट ऐं माण्हू पापो जेको आहे तो महांगाई जे करे बिस्किट महांगो आहे इन करे बिस्किट वारनि वॾो ज़ुल्म कयो आहे माना जेको त 8 बिस्किट फारी मां घटाए 4 कया अथऊं रेट साॻियो ई आहे ऐं क्वालिटी बि घटाई अथऊं भला हाणे कुझु रेट बिस्किटनि जो लथो आहे सेठ कोन रुपयो ई न लाथो अथऊं साॻियो ई रेट आहे माना ॿियूं शयूं भला तव्हां वटि जेको इहा कन्फेक्शनरी जो सामान पियो आहे इन में का हाणे जेके हिन हुकूमत अचण खां पोइ कुझु का घटिताई अच्छा हिन सेठ जो चवण इहो आहे त मशरूबात में शरबतनि में इन में बि तेज़ी आहे अच्छा बाक़ी माना खंड में त लाथ आई आहे ऐं गिह में बसि छापो इन्हनि ॿिनि ते लॻो हाणे माना असां चवंदासीं इदारनि खे ISI खे ख़ासि करे ॿियनि हसास इदारनि खे त इहो शरबतनि खे ऐं बिस्कुटनि वारनि ते छापा हणो इन्हनि जेको नूंद कयो आहे न त कंहिं नूंद न कयो आहे हक़ीक़त इहा आहे त खणी जेतोणीकि उहो बि ठीकु आहे पर हे बि माना हर माण्हूअ जी ज़रूरत आहे सुबुह जो मानी माण्हू नथा खाइनि महांगी आहे मानी अटो महांगो आहे भाॼी पचाए न करे पोइ बिस्किट ऐं चांहि सां माण्हू हिकु वेलो गुज़ारनि था त उहो वेलो भई अहिड़ो असां सां नूंद करे छॾियूं जो वरी बिस्किट माना 2 बिस्किट 10 रुपए में 5-6 रुपए में हिकु बिस्किट तो उन्हनि ते जेको आहे तो ख़ुदा माना हुकूमत खे अपील कंदासीं त तव्हां भला छा था सम्झो भाउ बिस्किट महांगा थिया आहिनि न वाक़ई महांगा न सही आहिनि हा न 10 रुपए वठंदासीं 6 बिस्किट हूंदा हा 10 रुपए वठंदा 4 बिस्किट उहो बि सफ़ा नंढा उहे बि सफ़ा नंढा साईं तव्हां माना छा था चओ बिस्किट सुबुह जो खाईंदा न बिस्किट न खाईंदा आहियो सुबुह जो छा खाईंदा आहियो कणिक जी लस्सी ऐं मानी चांहि बि न पियो ॻोठ में भला ॿिया घर भाती ॿिया चांहि जे वेझो ई न वञो छुटा पिया